छा थियो वरी कमदार? खैर त है भाई तो किरियो अची? बाबा साईं शाबाश वारनि जी मस्ती जी मुंहिंजो अॻु वठी मूंखे मार ॾिनी अथनि। छा कमदार? शाबाश जी इहा मजाल जो जाबिर खान जे कमदार में हथ विधा अथई। कमदार शायद शाबाश के खबर न है जॾहिं जाबिर खान कावड़ में ईंदो आहे जबल टुकड़ा टुकड़ा थी वेंदा आहिनि। कमदार मथे वेह तूं, मां हबीब सां ॻाल्हायां थो। हेलो हबीब। जी रस काथे बाबा? शहर आयल हबीब तो में जरूरी कम आ। केड़ो कम वरी फातो आ रहे से? शाबाश जा पर निकरी आया न मुझे कमदार के शरियाम पादर आया थन। अगते तो के छा करणो हबीब वा तो के समझ अची वई हुंदी। बिन ॾींहंनि जे अंदर मुके खुशखबरी मिले बाबा। ठीक आ रहे से मां समझियम। बिन ॾींहंनि जे अंदर तव्हां खे या खुशखबरी मिलदी। ठीक आ। ठीक आ। मरियो मरदूद खत्म न दरूद। सुठो न करे थी पंहिंजे मौत के दावत ॾिनी थी मूंखे अगवा करे। बस पहिरियों तुंहिंजे भाउ खे ॿुधाए पोइ तोखे मारींदुमि। उन्ही खे ख़बर पए मुंहिंजे भाउ खे कंहिं मारियो आहे। वॾा हुकुम दे तो बस इते ही पूरो कयासीं। न टक्कर न कर सुबुह करी तरसो। सोढल मारणो अथई अॼु ई मारे छॾ मथां सुभाणे पाण ज़िंदा न हुजे। अरे ख़बर आहे तुंहिंजी जेको थियो ॾिठो वेंदो। तव्हां ॿई हिंट नज़र रखो। ठीकु आहे वॾा तूं बेफ़िक्र थी। हेलो वो नपन निभागा अलाए काॾे निभागो हलियो वियो का ॻाल्हि समझ में नथी अचे। निभागे अंदर तो ॾिसां त अंदर वेठो हुजे काॾा कुंड कुछ में। हेॾे बि न आहे कीअं थींदो? निभागो ज़मीन में न हुयो हेॾे घर ॾेई कोन्हे काॾे हलियो वियो? सोढल न हलियो वियो निभागो अलाए केॾां हलियो वियो। सिजाद सां ॻाल्हाए ॾिसां मथां उॾाई वियो हुजे। आहे त शौक़ीन इहो असां वारो ई। अस्सलाम वालेकुम सिजाद। ये नबन तो वटि आयो आहे छा? मां बि यार शहर वियल हुयुमि हाणे मोटी आयुमि। ज़मीन ते बि कोन्हे घर बि कोन्हे। ठीक है ॿिए दोस्त वटि जांच करे थो ॾिसां। ठीक है
जावेद वटां पुछा करे ॾिसूं था। हलो जावेद, छा हाल आहे? ख़ुशि आहियां? टाट ॿियो ख़ैर? यार नबन तव्हां वटि त न आयो जी? तव्हां वटि बि न आयो आहे? ठीक है, मैं बे दोस्त वटि जांच कयां थो। ठीक है। कीअं थींदो? केॾां हलियो हुयो? नबन जी का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। मां बि निभागो आहियां न, उनखे अकेलो छॾियो हलियो हुयुमि। जॾहिं कमदार खे मार बि ॾिनी आहे त इहो त होशियारी करणु खपे आहे मूंखे। हाणे कीअं थींदो? का ॻाल्हि सम्झ में नथी अचे। सभिनि दोस्तनि खां पुछा करे चुका आहियूं, उहो बि मना था करनि। केॾां हलियो हुयो? कहिड़ो हलियो आहे? सोटल हलियो आहे? मुजीब शाबाश त खट तो असांखे पूरी ख़बर त न मिली है। थी सके तो। अस्सलाम वालेकुम। वालेकुम अस्सलाम। सोटल छा हाल आहे? यो खैर खुश नौकर भाई सारा मुजीब वेयो सोटल वेयो। शाबाश असांखे पूरी ख़बर मिली है छा? हा सोटल अञा त नबन घर न मोटियो आहे। इहा ॻाल्हि सची आहे। शाबाश असांखे जेका ख़बर मिली है त नबन मरी चुको आहे। ना सोटल न यो कूड़ो यही सच है। ना सोटल ना कूड़ो शाबाश पान के संभाल। शाबाश पान के संभाल। अरे सोडल मुंहिंजी चेल भञी वियो मुंहिंजो नबन। नबन काॾो ईंदे हाणे? छॾ रोवण धोवण के वञण छा मोटदी तूं है कोन। सोडल मूंखे अकेलो छॾणु न खपे नबन खे। अकेलो छॾियमि, वॾी खां वॾी ग़लती इहा हुई मुंहिंजी। शाबाश तुंहिंजी दुश्मनी त कंहिंसां कोन हुई। कहिड़ो माण्हू पुठी पिया वार करे हो। सोडल दुश्मन जी त ख़बर कोन्हे, अञा ताईं मूंखे नबन जो लाश न मिलियो आहे। छा छा यही ॻाल्हि आहे। वक्त कमरान बई नजर न था अचण लाइ करे आने भगा। वक्त तू अकेलो आयो आहे? हाँ वॾा बाक़ी केरु अचणो? कमरान काथे आ? मांखे कहिड़ी ख़बर, मासां कोन हुयो उहो गॾु। वियो हूंदो शहरी मुड़ुस आहे। वक्त पोइ त इहो वॾो ग़लति कमु थी वियो न। हीअं वरी वॾा नबन जो कमु मां तमामु करे आयो आहियां। छा? किथे इहो निभागो कमरान पुलिस जे वार न चढ़ी वञे। हाणे तूं वेह त मां ॻोल्हा करे अचां। ना दा वेह तूं, मां पाण वञा थो। तूं खे पकड़े वई पुलिस, पोइ आज़ार में पवंदा वे। असां वियासीं मिड़ई छॾाए वठंदई। ठीकु आहे पर हथियार खयूं वञनि अंदरियूं, खून थियल आहे। ठीकु आहे वॾा।
सोढल ही साम्हूं वक़्तु बीठो आहे हिन खे कुझु न कुझु ज़रूरु ख़बर हूंदी ॿ टे ॾींहं हिननि सां बि मुंहुं मारी थी वई ठीकु आहे पोइ छा करिणो आहे सोढल जॾहिं वक़्त खे पकड़ियोसीं न सॼी ख़बर पहुची वेंदी असांखे ठीकु आहे पाल सोढल इहो वॾो चालाक थी हिन खे कंहिं तरीक़े सां पकड़णो पवंदो शाबाश ऐं चोढल इहे वरी कॾहिं पाण में हिकु थिया पोइ कंहिंजी ताड़ ते निकितल मूंखे हितां निकिरणु खपे मुंहिंजे ई पोयां आहे मूंखे हितां जल्द निकिरणु खपे सोढल निभागो भाॼी तूं ॾिठो हुयो हिन तरफ़ हुयो सोढल रोड ते चढ़ंदे ते ॾिठो मां पोइ ख़बर न पई त निभागो काॾे हली वियो शाबाश आहे जी त भाॼी कॾहिं न कॾहिं त वारे में ईंदो न मस्तु हाथी आहे ॾाढो ॾुखियो पकड़ में ईंदो ये वञनी था मोटिया अड़े तव्हां वक़्त खे सम्झो छा हो वक़्त पुलिस खे ई हथ न ॾींदो आहे त तव्हां कहिड़ी शइ आहियो सोढल अॼु लुधड़ो भॼी वियो त छा आहे वरी हथ ॾींदो असांखे काॾे वेंदो जूए जो आहे शाबाश कल्ह हाकिम ख़ान खे खंभे खणी आयो आहे सोढल वाह जो कमु कयो थी हाणे नांग बि मरंदो ऐं लठ बि बचाईंदासीं मुंहिंजी बि वॾेरे सां ॻाल्हाए हेलो जाबिर खान हा बाबा केरु ॻाल्हायो था मां मुजीब थो ॻाल्हायां तव्हांजो भाउ हाकिम ख़ान असांजे कब्ज़े में आहे छा ही तूं छा चईं थो तव्हांखे 2 ॾींहंनि जी मोहलत आहे 2 ॾींहंनि में असांखे ज़मीन जा कागज़ मिलनि ना मुजीब ना ईअं नथो थी सघे जीअं तूं चवें थो ईअं हरगिज़ न थींदो न त ॿी सूरत में तव्हांजे भाउ जो लाश बंगले जे ॿाहिरां मिलंदी ठीकु आहे मुजीब तोखे पंहिंजो खातो मिली वेंदो जेकॾहिं मुंहिंजे भाउ खे कुझु
पोइ उन्हीं जो जिम्मेवार तव्हां हूंदा तव्हां ठीकु आहे अची वई हां त तुंहिंजे ख़बर कामरान मिली कामरान मूंसां न आहे मिलियो हथे खाली वए ॿार मां हथे खाली मां की ॿार आ जा वक्त कमरान तोसां बि न आहे मिलियो मूंसां बि न आहे मिलियो त पोइ कमरान वयो त वयो करे वक्त इते मूंखे ॻाल्हि साफ़ नज़र थी अचे त कामरान शाहबाज जे वर चढ़ी वियो वक्त शाहबाज में एतिरा दाणा बि न आहिनि जो हबीब जे भाउ में हथ विझे पर वॾा दुश्मन खणी केॾो बि कमज़ोर हुजे न उन्ही जे अॻियां लापरवाही नाहे करणी वॾा हिकिड़ी ॻाल्हि मूंखे इहा सम्झ में नथी अचे त शाहबाज ऐं सोढल पाण में कॾहिं हिकु थिया आहिनि तूं कीअं ॾिठो वक्त शाहबाज ऐं सोढल हिकु थी विया आहिनि सुबुह मुंहिंजे पोयां पिया मां त उन्हनि खां कीअं बि करे बची आहियूं पर मूंखे लॻे थो त कामरान खे बि इन्हनि बि खंभियो आहे ज़ाहिर ॻाल्हि आहे जेको शहर न ज़मीन न घर में लभे थो त खंभिजी चुको आहे न वक्त लॻे तो शाहबाज ऐं सोढल जो बिलो बि करणो पवंदो वॾा इहा बेवकूफ़ी चइबी तूं वठे थो कमु हितां वठिबो आहे असां खून करे चुका आहियूं असांखे हली घर छॾणो पवंदो ॿार ॿ टे ॾींहं रहणो पवंदो वक्त उहा त तुंहिंजी ॻाल्हि सही आहे पर कमरान खे छॾे असां हितां कीअं हली सघूं था वॾा जॾहिं उहो खणिजी चुको आहे त पोइ असां उन जे असर ते हिते पाण खे मारायूं त न कंहिं महिल बि हमिलो करे सघनि था असांजे मथां खून थियल आहे उन्हनि जो को मामूली कुकुड़ न आहे मुअल वक्त जॾहिं कमरान जी बि ख़बर नथी पए त घर कीअं छॾियूं वरी बि तुंहिंजी उहा ई ॻाल्हि आहे मां चवां थो त दिलि मां कमु न वठि दिमाग़ खां कमु वठि असांखे पहिरियों ठिकाणो ॻोल्हणो पवंदो ठिकाणे खां पोइ असां कामरान जी बि ॻोल्हा करे सघूं था वक्त लॻे थो त तुंहिंजी सुस्ती कामरान खे माराईंदी ठीकु आहे मुराद बाबा ने काढे वॾा मानी खाइण वियो आहे मुराद कबूतर के नरन करायो थी न सोढल ख़्याल सां ॻाल्हाए हाकिम खान जे साम्हूं बीठो आहीं हिते हाकिम खान जी न हलंदी हिते सोढल जी हलंदी जी सोढल चवंदो न ईअं ई थींदो हाकिम खान शुक्र कर तुंहिंजो भाउ खत ॾियण ते राज़ी थी वियो आहे न त ॿी सूरत में हितां तुंहिंजो लाश वञे हा सोढल सुठो थी मूंखे मारे छॾ न त तूं ज़िंदा न बचदे बस हाणे बस थे तू ठाउको शुक्र कर हाकिम खान जे असांजे सरदार तोखे ज़िंदगी तोहफ़े में ॾेई छॾी आहे मुराद हिन जी महिमान वारी करे छॾ ईअं न किथे मयार ॾे ठीकु आहे वॾा